जैकमाबाद भरिसां नौजवान जो घर मां गोलियूं लॻल लाश हथायो आहे। मौलादाद थाणे जे हद ॻोठ मुजीब जखराणी में 32 वरहनि जे नौजवान तलड़ ख़ान जखराणी जो संदसि घर जे कमरे मां गोलियूं लॻल लाश हथायो। इतला ते हद जी पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए सिविल अस्पताल आंदो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त दस्ती बिरादरी जे माण्हुनि सां संदन पुराणो तकरार हलंदड़ आहे। हुननि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त उन्हनि घर में घिड़ी नौजवान तलड़ ख़ान जखराणी खे क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी विया। ॿिए पासे मौलादाद थाणे जी पुलिस जो चवणु आहे त वारसनि जे बयान बाद मामले जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।